जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, अॼु असांजे चैनल के माध्यम से असां तव्हांखे ॾाढी ही सुठी ख़ुशख़बरी था ॾियणु चाहियूं कि भारत के MP के अंदर, भारत के अंदर जो MP वसल है, MP के अंदर उज्जैन है। MP के अंदर उज्जैन के अंदर तमाम ही सुहिणी, तमाम ही सुठी 30 फुट की, जी हाँ बिल्कुल सही ॿुधियव तव्हां, 30 फुट की विशाल भगवान श्री झूलेलाल की प्रतिमा स्थापित थी थिए। तो सभिनी उज्जैन वासियों वारनि के, सभिनी उज्जैन के सिंधियुनि के ऐं जीअं बा असांजे महेश शीतलानी जी इन मूर्ति की जेकी स्थापना के बारे में सोची ऐं हिन सपने के पूरो कई ऐं उन्हनि सां गॾु को भाउर लॻल हुआ, उन्हनि सभिनि के बहुत बहुत धन्यवाद है, साधुवाद है कि उन्होंने सिंधियत के अॻियां वधाइण लाइ त भगवान श्री झूलेलाल जी प्रतिमा की स्थापना कई है। छोकि जेॾी महिल भी भगवान श्री झूलेलाल जी प्रतिमा के असांजा सिंधी ॿार बच्चा ऐं नंढा वॾा सभु उनके निहारींदा त किथे न किथे असां त हुन विशाल भगवान श्री झूलेलाल जी प्रतिमा के ॾिसी करे असांजा नंढा ॿार युवा किथे न किथे पंहिंजी क़ौम जी तरफ़, पंहिंजी जात जी तरफ़ आकर्षित थींदा, पंहिंजी ॿोली जी तरफ़ आकर्षित थींदा ऐं पंहिंजे इष्ट देव के बारे में ॿियो सुठी तरीक़े सां सम्झंदा। त पूरी उज्जैन जे सिंधियुनि जो ॾाढो वॾो इन में योगदान रहियो आहे ऐं सभिनि जो साधुवाद आहे। दोस्तों, ये प्रतिमा उज्जैन जे सिंधी कॉलोनी गार्डन में स्थापित थींदी, जंहिंजी सूचना असांखे कशिश बहन ॾिनी आहे। उन्हनि ॿुधायो आहे कि इन जी स्थापना 1 तारीख़ ते थींदी ऐं 3 ॾींहं लगातार उते भंडारो हलंदो ऐं विधि विधान सां गॾु मंत्रोच्चारण सां गॾु इन जी स्थापना कई वेंदी ऐं 3 ॾींहं लगातार जेको भंडारो हलंदो उन में हर क़ौम, हर जात जा माण्हू भंडारो जी प्रसादी खाईंदा, कणो प्रसादी खाईंदा। त दोस्तों, केर भी अगर उज्जैन वञे तो उज्जैन जी सिंधी कॉलोनी में वञी 1 दफ़ा इन प्रतिमा जा दर्शन जरूर करे। तो दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदासीं कि इन ही वर्ष 2022 में 52 फुट की भगवान श्री झूलेलाल जी प्रतिमा की स्थापना रायपुर छत्तीसगढ़ में थी ऐं इन ही साल 30 फुट की प्रतिमा उज्जैन के अंदर स्थापित थे पई। तो ये सिंधियुनि लाइ करे ॾाढी हर्ष ऐं उल्लास की ॻाल्हि आहे। हिन प्रकार की वॾी वॾी प्रतिमा हर राज्य में हुजणियूं घुरिजनि। ये सिंधी पंचायत वारनि के, ये सिंधी कौम के सोचणो घुरिजे कि पाण के भगवान श्री झूलेलाल के जे मूर्ति के विशाल रूप ॾियणो घुरिजे ताकि माण्हू अची ॾिसनि ऐं उन जा दर्शन कनि ऐं असांजे इष्ट देव के बारे में सम्झनि कि असांजा इष्ट देव हिकिड़ा जीवता जागता भगवान आहिनि। त इहे हर राज्य में इन प्रकार की वॾी वॾी प्रतिमाऊं स्थापित थियणियूं घुरिजनि। इहा मुंहिंजी निजी राय आहे। हिकु दफ़ा वरी असां उज्जैन जे वासियुनि के, उज्जैन जे सिंधी समाज के धन्यवाद था ॾियूं, साधुवाद था करियूं। सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां जंहिं भाउ भेणनि इन मूर्ति अंदर पंहिंजी तन जी सेवा कई आहे, मन जी या धन जी सेवा कई आहे, उन्हनि सभिनि के ॾाढो ॾाढो साधुवाद आहे ऐं भगवान श्री झूलेलाल उन्हनि जा बेड़ा पार कंदो। इन कामना सां गॾु असां सभिनि खे शुभकामनाऊं था ॾियूं सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।